बासा बासो हो ज़िक्र अल्लाह जे नाम ते पीर फकीर जे नाम ते नाजायज़ हराम सजी जिंदगी नबी से अल्लाह जे नाम ते बासा बासो अल्लाह जे नाम ते नजर न्याज क्यों अल्लाह जे नाम ते खैर खिरात क्यों सजी जिंदगी अबू बकर सिद्दीक अल्लाह जे नाम ते बासा बासो अल्लाह जे नाले ते नजर न्याज क्यों अल्लाह जे नाले ते खैर खिरात क्यों उमर फारूक सजी जिंदगी अल्लाह जे नाले ते नजर न्याज क्यों अल्लाह जे नाले ते खैर खिरात क्यों अल्लाह जे नाले ते बासा बासी सजी जिंदगी उस्मान से अल्लाह जे नाले ते बासा बासियों खैर खिरात क्यों हाँ हाँ नजर न्याज क्यों सारी जिंदगी अली मुर्तजा अल्लाह जे नाले ते बासा बासू अल्लाह जे नाले ते नजर न्याज क्यों अल्लाह जे नाले ते खैर खैरात क्यों हजरत इमाम हसन हुसैन बटे ड्यारा था जो बीमार थी प्या खुश न प्या थियन कई हजरत इमाम हसन हुसैन जे बीमारी जे करे मां फातिमा हजरत अली मुर्तजा निमाणी वखियों करे मथे अल्लाह जे तरफ रब के फरमाइंदा अल्लाह सही असांजे शहजादन बचड़न इमाम हसन हुसैन के सेहत नसीब फरमा असां तुंहिंजे नाले ते टे ॾियारा सादे रोज़ा रखदा कंहिंजे नाले ते ता बास बासन ॻाल्हायो न था केर हज़रत अली ऐं अम्मा फातिमा बास बास जी वई बास पूरी थी वई शहजादा अल्लाह जे फज़ल सां खुश थिया हज़रत अली अम्मा फातिमा के फरमायो फातिमा रब मेहरबानी बास अल्लाह कबूल कर बचड़ा खुश थिया नाने बास पूरी कजे रोजा रखो ओ अम्मा फातिमा फरमायो अली कुछ आए न रोजे रखण माल छा खाऊं हज़रत अली फरमायो फातिमा जे कने बियो कुछ न आहे त पानी त आहे पानी जा ढुक हणी भी अल्लाह जा रोजा रखदा सेरी थिया ज़ालम मुर्सो पानी जा ढुकरा रोजो रखियो रोजे जी नियत क्यों शाम जो कर जो अम्मा फातिमा दी फरमाए अली सुबह भी पानी जे ढुक दे रोजा रखिया हाने हिय कर कुछ वठी आ इंतजाम क्यों खादे पीते जो इफ्तारी में तो कुछ खाऊं और अली सही वयो शर कुछ वठी आयो हाने अम्मा साण भाजड़ी भी तैयार कई माननी भी तैयार कई बेईमानी है भाजी रखी वेठा इंतजार में ताजान मिले तो रोजा खोलो अचानक दरवाजो खुल गया हजरत अली फरमायो मंद कलबाब केरा दरवाजे खड़काण वारो आवाज आयो सही मां यतीमा सही मुखे अबू अमान आई ॾाढो बुखार अल्लाह जो नालो खणी वई तांजे दरवाजे ते आयो मेहरबानी करे मुझे कुछ दियो तो मां खावा हजरत अली सही पानी मामी जो सो भाई जो सो खणी करे हलंता मां फातिमा दी फरमाए अली कादे के अल्लाह जो नालो खणी करो वेचारो यतीम आयो बुखार ला तेरे करे मां अल्लाह जे नाम जी इज्जत कंदे अल्लाह जे नाम ते खैर तो दिया ओ अल्लाह फातिमा दी फरमाए अली जेदो अल्लाह तोखे प्यारो आ ओदो अल्लाह मुखे प्यारो आ जेडी इज्जत अल्लाह जे नाम जी तुझी दिल में आ ओडी मुझी दिल में आ जे करे तू पानी मानी जो सो न यतीम के देण ला तैयार आ त मुआरी मानी जो सो खणी भी इन यतीम के दे असा जो भाई अल्लाह साईं तेरे करे तू सखावत में पहिरियों नंबर आ त मां भी तुझी ज़ाला प्यारे नबी मोहम्मद करीम सखी जी न्याणिया मां शाजे लाए कोई तेरा तेरे करे मां जो सो भी न यतीम जे हवाले रोजे खोलण वाला पानी जा ढुक रात थी मां फरमायो सजो डी गुजरियो बुख दे बलाने सेरी बेरोजे जी शासा
हज़रत अली फरमायो फातिमा पाणीअ जा ढुकंदा वरी पाणीअ जे ढुकनि ते ॿियो रोज़ो रखियो वरी शाम थी आ वरी अम्मा फातिमा फरमायो अली कुझु वठी आ हज़रत अली अटड़ो वठी आयो भाॼड़ी वठी आयो अम्मा तैयार कई आ मानीअ भाॼी तैयार थी हाणे मानीअ भाॼी रखी वेठा आहिनि इंतजार में आज़ान मिले अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर तसां रोज़ो खोलियूं अचानक दरवाज़ो खड़कियो आ हज़रत अली आवाज़ ॾिनो मंदकल बाब केरा दरवाज़े खड़काइण वारो आवाज़ आयो साईं मां मिस्कीन आ मां गरीब आ साईं मेहरबानी फरमाए मूंखे ॾियो कुझु खाइण जे लाइ मां अल्लाह जो नालो खणी तव्हांजे दर ते आयो आहियां साईं मूंखे ॾाढी बुख लॻी आहे ओ हज़रत अली पंहिंजो मांगे जो सो पंहिंजी भाॼीअ जो सो खणी करे हलियो आहे अम्मा फातिमा नी फरमाए अली काॾे के वीचारो गरीब ऐं मिस्कीन आयो आहे बुखायल अल्लाह जो नालो खणी आयो आहे मां तंहिंजे करे पंहिंजो मानीअ जो सो हिन जे हवाले थो कयां हज़रत अम्मा फातिमा फरमायो अली जेकॾहिं तूं पंहिंजो मानीअ जो हिसो इन गरीब ऐं मिस्कीन खे ॾियण लाइ तयार आहीं त मां छाजे लाइ पोइ रहां मां बि त सिखणा तंहिंजे करे मुंहिंजो मानीअ जो हिसो बि हिन जे हवाले कर असांजो भाई अल्लाह साईं हस्बुनल्लाह व निअमल वकील नेमल मौला व नेमन नसीर वॾी थी आ बुख दे वरी शाम जो ॿियो रोज़ो बि पाणीअ जे ढुक ते वरी रात थी अम्मा फरमायो अली बदियाड़ा बुख ते गुज़री आहिनि हाणे टी सेरी कीअं कयूं हज़रत अली फरमायो जीअं कंदा आया पाणीअ ते ईअं ई कंदासीं रोज़ो न कदा कंदासीं बास पूरी करणी वरी सुबुह थी आ वरी सेरीअ ते अम्मा बि पाणीअ जा ढुक हज़रत अली बि पाणीअ जा ढुक वरी रोज़े जी नियत कई अथऊं वरी शाम थी आ टियों ॾियारो आ हज़रत अली खे अम्मा फातिमा नी फरमाए अली हाणे त कुझु वठी आ टियों ॾियारो आ बुख खे हज़रत अली अटड़ो वठी आयो भाॼी वठी आयो मानी अम्मा तैयार कई आ हाणे मानी रखी वेठा आहिनि इंतजार में आज़ान मिले दरवाज़ो खोलियो वरी दरवाज़ो खड़कियो हज़रत अली फरमायो मंदकल बाब केरा दरवाज़े खड़काइण वारो आवाज़ आयो साईं मां कैदी आहियां हाणे हाणे कैद मूं छॾियो आहियां हाणे हाणे जेल मोरिया अचो मुंहिंजो कोई बि हिते मिट माइट न आहे ॾाढी बुख लॻी आहे तव्हांजी सखावत ॿुधी तव्हांजे दर ते आयो आहियां अल्लाह जे नाम ते मूंखे कुझु खारायो हज़रत अली देरी न कई पंहिंजो मानीअ जो हिसो खणी भाॼीअ जो हिसो खणी उन कैदीअ जे लाइ हलंदा अम्मा फातिमा दी फरमाए अली काॾे के वीचारो कैदी अल्लाह जो नालो खणी आया वीचारो बुख ते आयो मां अल्लाह जे नाम ते पंहिंजी मानी थो ॾियांसि अम्मा फरमाए थी अली जेकॾहिं अल्लाह जे नाम जो तोखे एॾो ख़्यालु आहे मूंखे बि अल्लाह एॾो प्यारो आहे तंहिंजे करे मां शब ते राजा मुंहिंजी मानी बि इन जे हवाले कर ओ यारो टियों रोज़ो बि शाम जो पाणीअ जे ढुक ते ज़ाल मुर्स खोलियो आहे अल्लाह खे इन्हनि जी इहा इबादत एॾी वणी जो रब साईं इन्हनि जी तारीफ़ में क़ुरान जी आयत नाज़िल फरमाई वयुतिमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा नबी साईं सदके वली हेॾे त वॾी तव्हां क़ुर्बानी ॾिनी आहे जिब्राइल अमीन वेठो आहे तव्हांजी सखावत
माखे ॿुधाई ते अल्लाह सही तव्हांजी सखावत जे करे क़ुरान में आयत नाज़िल कई आहे। अजीजो सॼी ज़िंदगी हज़रत अली अल्लाह जे नाम ते बासाबास, अल्लाह जे नाले ते नज़र न्याज़ कयो, अल्लाह जे नाले ते ख़ैर ख़ैरात कयो, अल्लाह जे नाले ते मानियूं ॾिनूं। कंहिंजे नाले ते? ॿिए जे नाले ते जाइज़ ई न।